मज़मून लिखियो आहे ज़ुबैर सूद। अॼु खां 250 साल अॻु वारे ज़माने यानी सन 1800 ईस्वी में दुनिया कीअं हुई। न टेलीफोन, न टीवी, न का गाॾी, न कार, न रेल, न एयर कंडीशन, न फौज, न बैंक, न ATM मशीन, न वॉशिंग मशीन, न स्कूल कॉलेज, न यूनिवर्सिटी, न डॉक्टर, न एलोपैथिक दवाऊं, न एक्सरे मशीन, न अल्ट्रासाउंड, न इंटरनेट, न अॼोके ज़माने वारे कंहिं सहूलियत जो वजूद न हो। हैरत जी हद त इहा आहे त बिजली बि न हुई। ॿिन्ही हथनि सां सलाम पेश कजे माइकल फ्राडे खे, जंहिं इलेक्ट्रिक इंडक्शन ते तजुर्बा करे नेठ 1831 ईस्वीअ में बिजली दरियाफ़्त कई ऐं 50 सालनि खां पोइ 1831 में एडिसन बल्ब ईजाद करे हज़ारनि सालनि जी ऊंदाहीअ मां कढी दुनिया खे रोशन कयो। माइकल फ्राडे हिकु लोहार जो पुटु हो, हिकु बुक बाइंडर हो। ॾींहं जो किताबनि जा जुल्दबंदी कंदो हो ऐं राति जो उन्हनि किताबनि जो मुतालो कंदो हो। अंदाज़ो कयो अगरि बिजली जी तरफ़ न थिए हा न गुज़िरियल 200 सालनि में थियल बेशुमार ईजादूं ई न थी सघनि हा जेकी इलेक्ट्रिसिटीअ जे करे मुमकिन थी सघियूं। थोरो अॻिते वधूं था। अॼु खां 100-125 साल अॻु वारी दुनिया कीअं हुई यानी सन 1900 ईस्वी में इंसान जी ज़िंदगी केतिरी सहल हुई। मथे ॼाण वाले ईजादूं मां केतिरियूं वजूद में अची चुकियूं हुयूं। अञा थोरो वेझो अचूं 90 जे ॾहाके में यानी 30 साल अॻु 50 साल जी उमिरि जे सभिनी माण्हुनि खे यादि हूंदो त थोरो फ्लैश बैक त कयो। काॾे वियो रेडियो, किथे आहे एंटीना वारी टीवी, टेप रिकॉर्डर, टेप जी कैसेट, VCR, CD प्लेयर, वॉकमैन, फ्लॉपी डिस्क, रोल वारी कैमरा, पब्लिक कॉल ऑफिस ऐं उन दौर जूं उहे समूरियूं शयूं हाणे ख़ूबसूरत नासरत जियाई यादूं बणिजी वियूं आहिनि। दौर में वाहिद टीवी चैनल PTV जूं ख़बरूं ॿुधी 9:30 बजे पाक सरज़मीन शादबाद तरानो ॿुधी 10 बजे सुम्ही पइबो हो। 30 सालनि में 90 जे ॾहाके वारियूं शयूं अॼु माबीअ जो किसो आहिनि। तमामु थोरे वक़्त में तमामु घणी तब्दीली अची वञे त उनखे फ्यूचर शॉक चवनि था। इहा तब्दीली एतिरी तेज़ीअ सां ऐं शिदत सां हुजे जो समाज खे झटको शॉक लॻे। अॼु असांजे हिन ई समाज में कुझु अहिड़ा फ़र्द बि ज़िंदा आहिनि जिन खूहनि मां पाणी भरियो, ॾांद गाॾियुनि ते सफ़र कयो। 80, 90 या उन खां मथे उमिरि जे माण्हुनि पंहिंजे बालकपण में जवानीअ जे दौर जवानीअ जे दौर में छा ॾिठो हो। हाणे हिन 21वीं सदीअ में ही हेॾी सारी तब्दील उन्हनि जे लाइ कंहिं शाख खां घटि न आहे। उन्हनि माण्हुनि बैलगाॾीअ में 3 किलोमीटरनि जो सफ़र 7 कलाकनि में कयो ऐं उन्हनि कॾहिं तसवर बि कोन कयो हूंदो त संदन हयातीअ में बिना ड्राइवर जे ऑटोमेटिक इलेक्ट्रिक कार रोड ते हलंदी ऐं हर माण्हू जे खीसे में मोबाइल नाले हिकु गैजेट हूंदी जंहिंसां दुनिया जे कंहिं बि कुंड में कंहिं बि माण्हू सां ऑडियो वीडियो ज़रिए राब्तो करे सघे। अमेरिका में हिकु समाजी साइंटिस्ट जो नालो हुयुसि एलन टॉल्फर। साइंसी ऐं समाजी पेशगोइयूं कंदो हो। हू जदीद दौर जो साइंसी ज्योतिषी हो जंहिंखे दुनिया हिकु अॻकथीदान फ्यूचरिस्ट सां सुञाणे थी। ताज़ो 2016 में गुज़ारे वियो। संदसि बेशितर अॻकथियूं सचियूं साबित थियूं आहिनि। फ्यूचर शॉक जे इस्तिलाह बि टॉफलर पेश कयो ऐं उन उनवान सां संदसि किताब पिणु शाया थियो। टॉफलर पंहिंजे जग मशहूरु किताब फ्यूचर शॉक में इंसानी तहज़ीब खे 3 दौरनि में विराहियूं आहिनि जिन खे हू इंसानी तहज़ीब इर्तिक़ा जूं लहरूं कोठे थो। टॉफलर ज़रई इनक़लाब एग्रीकल्चर रेवोल्यूशन खे पहिरीं लहर कोठे थो ऐं सनअती इनक़लाब इंडस्ट्रियल रेवोल्यूशन खे ॿी लहर ऐं अहिड़ी तरह ॼाण जे इनक़लाब नॉलेज इंफॉर्मेशन रेवोल्यूशन खे 3 लहर यानी 3rd वे सॾियो आहे। बहरहाल टॉफलर अॼु जहिड़ो हुजे हा त आर्टिफिशियल इंटेलिजेंस खे ह्यूमन सिविलाइजेशन जी 4थी लहर करार ॾिए हा। 21वीं सदी आर्टिफिशियल इंटेलिजेंस या मसनूई ज़हानत जी सदी आहे जेका इंसान खे मरीज़ ताईं पहुचाईंदे काइनात जा अजीब इसरार अयां कंदी। अॼुकल्ह हिकु ख़बर गर्दिश में आहे त चीन पंहिंजे मसनूई सिज ठाहे वरितो आहे। इहो सच जहिड़ो ऑब्जेक्ट दरअसल न्यूक्लियर फ्यूज़न रिएक्टर आहे ऐं इंसान जी तयारु कयल इन हथरादू सिज जी गर्मी पद 7 करोड़ डिग्री
सेलेसियस आहे ऐं जेकी कुदरती सिज जे टेम्परेचर खां 5 भेरा वधीक आहे। हाणे हिन 21वीं सदीअ जे 22 साल में अॼु जो इंसान मसनई ज़हानत ज़रिए कहिड़ी साइंसी तरक़ी कीअं कई आहे, इहे ख़बरूं पाकिस्तान बांग्लादेश जहिड़नि मुल्कनि जे ख़ल्क़ खे अञा ख़बर ई न आहे। अॼु दुनिया में ड्राइवर जे बग़ैर इलेक्ट्रिक कार रोड हलणु शुरू करे छॾियो आहे। इंसान जे जिस्म जे तक़रीबन समूरनि उज़वनि जी ट्रांसप्लांटेशन थी रही आहे। हाणे त सूअर जे दिलि माण्हूअ जे दिलि जी जाइ ते लॻाई वई आहे। नासा वारनि नेठ हणी हंधि कयो ऐं मरीख़ जूं एतिरी ॼाण हासिल करे वरिती आहे जो मरीख़ ते इंसानी सफ़र जे फ़ैसिलो थी रहियो आहे। इलान मस्क कंपनी स्पेस एक्स मरीख़ ते हिजरत करण लाइ तयारियूं करे रही आहे ऐं 5-8 सालनि में इंसान जे मरीख़ ते रसाई थी चुकी हूंदी। रोबोट्स जे शोबे एतिरी तरक़ी कई आहे जो अॼु दुनिया में अहिड़ा केतिरा ई मुल्क आहिनि जिन में गुलशन जो कारोबार रोबोट हलाइनि था। इंसान जी हसास सर्जरी रोबोट कनि था। 2 साल अॻु कराचीअ में सिविल अस्पताल में दिलि जे ऑपरेशन रोबोट्स पहिरियों दफ़ो कई। एमेज़ॉन कंपनी घर जो राशन ऐं टीवी तोड़े लैपटॉप समेत घरेलू सामान ड्रोन कुरियर सर्विस ज़रिए हवा में उॾारी ऐं घर जे दरवाजे ताईं पहुचाए थी। वॾनि सियासी लीडर्स ऐं लेजेंड्स जे सिक्योरिटी इंसान न बल्कि रोबोट्स कनि था। 21वीं सदीअ जा वॾा माण्हू इलान मस्क, मार्क ज़करबर्ग ऐं बिल गेट्स, जॉब स्टूडेंट, सुंदर पचाणी, जैक मा ऐं जेफ बेज़ोस हाणे अचो त हिकु नंढड़ो जाइज़ो वठूं त ठीक 28 साल खां पोइ सन 2050 में दुनिया कीअं हूंदी। चवनि था त जीअं तेज़ रफ़्तारीअ सां आर्टिफिशियल इंटेलिजेंस, रोबोट्स, स्पेस टेक्नोलॉजी, सोलर एनर्जी, क्लोनिंग ऐं अलाए त कहिड़नि जदीद खां जदीद ईजादनि ऐं दरियाफ़्तनि जे तुफ़िरे दुनिया इन क़ाबिल यकीन सतह ताईं तब्दील थी वेंदी जंहिंखे अॼु जो आम सादे फ़िक्र वारो आम जादूअ जो ई नालो ॾेई सघे थो। बिल्कुलु इन जीअं अॼु साल 2022 जा असीं इंसान मौजूदा दौर जे साइंसी तरक़ीअ खे ज़िंदगीअ जो हिसो बि सम्झूं था ऐं उन जा मज़ा बि माणूं था, पर उहे समूरियूं अॼोकियूं सहूलियतूं अगरि 100 साल अॻु वारी बैलगाॾीअ में सफ़र कंदे ख़ल्क़ खे अगरि कोई ॿुधाए हा त सन 2022 में ही सभु कुझु हूंदो त उनखे हू या त जादू कोठे हा या ॿुधाइण वारे खे पागल चए हा। 2050 साल ताईं वॾे पैमाने में दुनिया मटिजी चुकी हूंदी। तारीख़ जे भेट में अॼु जे इंसान जी सरासरी ॼमार इज़ाफ़ो थी रहियो आहे। 19वीं सदीअ जे इंसान जी सरासरी उमिरि 45-50 साल हुई। 20वीं सदीअ में मेडिकल साइंस जी बेपनाह तरक़ी ऐं वैक्सीनेशन जे करे इंसान जी मौत जी शरह में वाधारो थियो आहे ऐं 20वीं सदीअ में इंसान जी सरासरी उमिरि 60-70 सालनि ताईं पहुती आहे। माता, टीबी ऐं उन जहिड़ियुनि केतिरनि ई बीमारियुनि लखे माण्हू मारिया ऐं अॼु उहे बीमारियूं ख़तमु थी चुकियूं आहिनि। अहिड़ी तरह ईंदड़ 50-60 सालनि में अॼोकियूं मौतमार बीमारियूं ख़तमु थी वञण जे करे ला इलाज न रहण करे इंसान जी सरासरी उमिरि 125 साल 100 साल ताईं थी वेंदी। कंहिं बि बीमारीअ जी तशख़ीस लाइ जिस्म मां रत या ॿियो मवाद कढण जी सूरत न हूंदी। डिजिटल पैथोलॉजिकल वॉक थ्रू मां सेकंडनि में गुज़री वञण सां समूरे जिस्म जे सभिनी नंढनि वॾनि अंदरनि तोड़े ॿाहिरनि उज़वनि जी मुकमिल टेस्टियूं थी वेंदियूं। 2050 ताईं कागज़ी अख़बार जी जाइ ते इलेक्ट्रिक डिजिटल अख़बार हथनि में हूंदी जेका हिकु दफ़ो ई ख़रीद कबी ऐं रोज़ सुबुह जो उन जो लेआउट पाण मुरादो तब्दील थी वेंदो ऐं अख़बार अपडेट थी वेंदी। मोबाइल फ़ोन ईअं ख़तमु थी वेंदी जीअं हाणे लैंडलाइन वारी फ़ोन ज़रिए घटि नापिल आहे। सिम जे जाइ ते नैनो चिप हूंदी जेका सिम वारो कमु कंदी ऐं माण्हू कमीज़ जे बटण में, मुंडीअ में, कननि जे एयर रिंग्स में, नक जे नथ या पैंट्स जी बेल्ट में पंहिंजे माण्हुनि सेंसरी झाव सां राब्ताकारी कंदा। कपिड़ा बि डिजिटल बणाया वेंदा जिनखे धोअण जी ज़रूरत न हूंदी। फाइबर मटेरियल जे मवाद जा इहे कपिड़ा मौसम मुताबिक़ पाण ई गरम ऐं थधा थींदा रहंदा। दुनिया जे समूरनि ॿोलियुनि जे तर्जुमे जे लाइ मुतरजमनि खे नूर नचणो न पवंदो, बल्कि यूनिवर्सल ट्रांसलेशन जा सॉफ्टवेयर तव्हां जे स्मार्ट कार्ड में इंस्टॉल कया वेंदा। माण्हू कहिड़ी बि ॿोली में ॻाल्हाईंदो उते जो उते सेकंड अंदरि तर्जुमो थी तव्हां जे कननि ताईं तव्हां जे घुर्बल ॿोलीअ में तर्जुमो थी वेंदी।
3D प्रिंटिंग ज़रिए होलोग्राम वजूद में अची चुको है। 3D प्रिंटर छपाई जी अड़ी मशीन या प्रिंटर है जैसे वसीले गिलास, बूट, ऐनक, बोतल अड़ियों बेशुमार शयूं कंप्यूटर जी एक क्लिक से प्रिंट थी रहियूं आहिनि। जी अज असां प्रिंटर में पन्नो प्रिंट कंदा आहियूं। कराकरी जा थाण थिपा समूरी डिजिटल बणिजी वेंदा। खाधे की प्लेट खाईंदड़ शख्स के खाधे में मौजूद कार्बोहाइड्रेट्स, फाइबर, विटामिन्स, मिनरल्स ऐं ॿियनि न्यूट्रिशंस जे बाबति ॿुधाईंदे मशवरो ॾींदी त हीउ खाधो अवां खाइण या न खाइण घुरिजे या केतिरो खाइण घुरिजे। अॼु जे दौर में चाइना ख़ूबसूरत औरतुनि जी शिकिल शबीह वारा रोबोट्स ठाहे शुरू कया आहिनि। 2050 ताईं तव्हां पंहिंजे पसंदि जे संडोल जिस्मानी बनावट ऐं रंग रूप कद काठ वारी हसीन औरत या मर्द जी शिकिल शबीह जो हूबहू रोबोट ऑर्डर ते ठहिराए सघंदव। साॻी रीति तव्हां पंहिंजे परे वियल अबनि ॾाॾनि ऐं पीढ़ीकारनि जी शिकिल शबीह जा हलंदड़ फिरंदड़ ॻाल्हाईंदड़ ॿोलाईंदड़ सोचींदड़ रोबोट्स ठहिराए उन्हनि सां ज़िंदगी गुज़ारे सघंदव। तेल, पेट्रोल, डीज़ल जूं इंजनियूं अजायब घर में वञी बचंदियूं। रोड जूं गाॾियूं, ट्रेनूं, जहाज सभु इलेक्ट्रिक मैग्नेटिक टेक्नोलॉजीअ ते अची वेंदियूं। दुनिया जे कंहिं बि कुंड खां कंहिं बि कुंड ताईं पहुचण लाइ अधु मुने कलाक खां वधीक वक़्तु न लॻंदो। उन समूरी तरक़ीअ जो सहरो भाउ एलान मस्क जे कंपनी टेस्ला खे वेंदो ऐं साॻी ई एलान मस्क जी कंपनी सोलर सिटी जेका शमसी तवानाई ते कमु करे रही आहे 2050 में घर सीमेंट जे ऐं बिजलीअ जा न हूंदा। सिरूं पठे जूं पकल न हूंदियूं बल्कि फाइबर कंटेनर्स ब्रिक्स हूंदियूं जेके सोलर एनर्जीअ ते सिज मां बिजली ठाहींदियूं ऐं समूरे घर जे बिजलीअ जी ज़रूरतूं पूरियूं कंदियूं। यानी घर हिकु नंढड़ो पावर प्लांट हूंदो। इंसानी सकाफ़तूं, रीतियूं, रस्मूं, बिरादरियूं, ज़ातियूं, रिश्ता, नाता ज़रे घटि तेज़ीअ सां ख़ात्मे तरफ़ वेंदियूं। 22वीं सदी अलाए जे छा हूंदी पर 21वीं सदीअ जे बर्क़ रफ़्तारीअ खे ॾिसी इहो एतमाद सां चई सघिजे थो त 22वीं सदी नेटो टेक्नोलॉजी, जिन्यात ऐं 7D जी सदी हूंदी। धरतीअ जे गोले ते रहंदड़ समूरनि क़ौमुनि रास्तनि जा पाण में सदियुनि खां हलंदड़ सियासी समाजी मामला मसइला बाक़ी न रहंदा बल्कि इंसान जो टकराव फितरत ऐं कुदरत सां हूंदो। धरतीअ ते रहंदड़ इंसानी आबादी घणे क़दुरु मरीज़ ऐं ॿियनि सिनारनि ते हिजरत करे चुकी हूंदी। 21वीं सदीअ खां पोइ ईंदड़ वारनि सदियुनि में धरती, मरीज़ या ॿिया ग्रह, काइनात, इंसान ऐं ॿियूं मख़लूक़ात कीअं हूंदियूं ऐं कहिड़ी ज़िंदगी जीअंदियूं, इंसानी ज़िंदगी कहिड़ी नोयत जी हूंदी, समाज ऐं माशरो कीअं हूंदो, उन्हनि सवालनि जा जवाब काफ़िलर जहिड़ो फ्यूचरिस्ट ई ॾेई सघे थो। इहा ॻाल्हि एतमाद सां चई सघिजे थी त ईंदड़ 50-100 सालनि में दुनिया ऐं इंसान जी ज़िंदगी जंहिं नोयत जी गैर मामूली जादुई तब्दीलियूं अचण वारियूं आहिनि, हिन सदीअ जी पुॼाणीअ ते इंसान साइंसी तरक़ीअ में इहा कामयाबी करे चुको हूंदो जंहिंजी ॻाल्हि करण में हाणे हिन दौर जे आम ज़हननि रखंदड़नि खे लबाड़ हणण जे बराबरि महसूस किताब जो तारीफ़